सिंधी आखाणी ॿुधण जे लाइ असांजे चैनल मुश्ताक परदेसीअ खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकान खे दॿाईंदा त जीअं नयूं कहाणियूं असां अपलोड कयूं त तव्हां वटि नोटिफिकेशन पहुची वञे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों ॻाल्हि था कनि त कंहिं शहर में हिकिड़ो सौदागर रहंदो हो। वॾो सौदागर हुयो। माल मिल्कियत वापार जूं कोठियूं पंहिंजा ॿेड़ा, पर सौदागर खे औलाद कोन थींदो हो। उनजे करे ॾाढो वीचारो परेशान रहंदो हो त हेॾी मिल्कियत मुंहिंजे मुंहुं खां पोइ हिन जो केरु वारस थींदो या मुंहिंजो नालो ख़तम थी वेंदो। इन में ॾाढो ॼणो परेशान रहंदो हो। पोइ मुल्का मुल्क पियो घुमंदो हो, ॾस पता पियो पुछंदो हो, दवाऊं वग़ैरह उहे बि हिन वस कया, पर मतिलबु हिनखे औलाद न थियो। पोइ हिकिड़े दफ़े को हिनखे फ़क़ीर मिलियो। उन फ़क़ीर सां हिन ॻाल्हि कई। उन फ़क़ीर हिनखे चयो त तूं पखियुनि जी सेवा कर, पखियुनि जी ख़िदमत कर, उन्हनि खे दाणो पाणी ॾे। अलाह कंदो त तुंहिंजा मतिलब पूरा थींदा। बेज़बाननि जी कंदे त उहे तोखां ख़ुशि थींदा ऐं उन जे सदके अलाह ताला तुंहिंजी उमेद पूरी कंदो। माल मिल्कियत त हिन वटि जाम हुयो, औलाद जो सिकायल हुयो। पोइ हिन छा कयो जो पंहिंजो जेको महल हुयुसि उन ते मथे कोठे ते अन्न मेवा, खोड़ अहिड़ा पखी हूंदा आहिनि जेके मेवो खाईंदा आहिनि, मेवा उहे पखियुनि जे लाइ ऐं पाणी वग़ैरह उहो छटे छॾींदो हो। जेको ॾिसी परे परे खां पखी ईंदा हुआ जेके अची पाणी बि पीअनि, को मेवो खाए, को दाणो अन्न खाए, ख़ुशि थी ड्रव करे वरी उहे पखी उॾामी हलिया वेंदा हुआ। ॾींहों ॾींहुं पखी हिन वटि घणा पिया अचनि। ॾींहों ॾींहुं पखियुनि जो बाक़ाइदे ईअं सम्झो हिन वटि मेलो हो। हे ईअं पंहिंजी किरत सां लॻल हुजे, पोइ हे अची वेही रहंदो, ॾिसंदो हो पखियुनि खे, चुगंदे ॾिसंदो हो, खाईंदे ॾिसंदो हो, पीअंदे ॾिसंदो हो, ख़ुशि बि थींदो। हिकिड़ा पखी ईंदा हुआ, ॿिया पखी बि ईंदा हुआ। हिकिड़े ॾींहुं वेठो हुजे, ॾिसे पियो पखी चुगनि पिया। कंहिं विलायत खां, माना छो जो उतां जो पखी न हो, कंहिं विलायत खां 2 हंस पखी उहे बि अची उन्हनि जो पखियुनि जो मेड़ ॾिठो, पखियुनि खे चुगंदे ॾिठो, उहे बि अची उते लथा। हिन ॾिठो, सम्झई त हितां जा पखी न आहिनि, पर उहे जेके पखी लथा उहे पखी खाइनि पियनि कोन पिया, बीठा ॾिसनि पिया, ॿियनि पखियुनि खे खाईंदे पीअंदे ॾिसनि पिया। हे बीठा खाइनि पियनि कोन पिया। सौदागर परेशान थी वियो, ॾिठई त हे जेको बीठा आहिनि लथा बि आहिनि, ज़ाहिरा बुख आहिनि, ॿियनि पखियुनि खे ॾिसी लथा आहिनि, पर खाइनि छो नथा। चवनि था त को पुराणे ज़माने में पखी बि ॻाल्हाईंदा हुआ। सौदागर पखियुनि खां पुछियो त तव्हांखे बुख न आहे? उन्हनि जी बुख त आहे, बुख जे करे त लही आया आहियूं, पोइ खाओ छो नथा? हे सभु पखी खाइनि था पिया, मां पखियुनि जी सेवा त कयां थो, पखियुनि जे करे त सॼो कयो अथमि, जीअं ॿिया था खाइनि तव्हां बि खाओ। हंस पखियुनि हिन खे चयो त असां ही न खाईंदा आहियूं, असांजी हीअ खुराक न आहे, असांजी खुराक मोती आहे, मोती हुजनि त असां खाऊं। अन्न ऐं मेवा जेके आहिनि इहे असांजी खुराक न आहे, उन जे करे ॾिसूं था कोन्हे जो त माटके बीठा आहियूं। सौदागर त हुयो, माल मिल्कियत त जाम हुअसि, अणखुट माल हुअसि। सौदागर लथो हेठि, मोती खणी आयो, मोती खणी अची हिन पखियुनि जे अॻियां उहे मोती उछलाया। हिन जीअं मोती उछलाया त उन 2 पखी खाइण लॻा, खाई ड्रव करे वरी उॾामी हलिया विया।
हिकिड़े जीअं सौदागर पंहिंजे साॻो ते वेठो हुजे त ॾिसे त ॿ नरमाद हंस पखी आहिनि, ॿ नरमाद हंस पखी उहे हिनजे मथां पिया था उॾामनि, लहनि कोन पिया, बाक़ी हिनजे मथां उॾामनि पिया, उॾामनि पिया। हे ॾिसे पियो त लहनि न पिया, बाक़ी उॾामनि पिया। उॾामंदे उॾामंदे हिन ॾिठो त जेको नर पखी हुयो उहो उॾामी अॻिते हलियो वियो। नर पखी उॾामंदे हलियो वियो, बाक़ी जेका मादी हुई उहा अकेली हुते हिनजे मथां उॾामण लॻी। हे ॾिसे पियो, नेठि उहा मादी जेका हुई उहा मादी हेठि लथी अची ऐं हिकिड़ी कुंड में वेही रही, कुंड में वेही रही। सौदागर सॼो हिननि जो लकार ॾिठो पिए। सौदागर उथियो, ॻाल्हि ॼण सम्झ में न पई अचेसि। सौदागर उथियो, आयो, हिन खां पुछईं त छा मसइलो आहे, छो परेशान आहे, खाई बि नथी, छो परेशान आहे? हुन चयसि त सौदागर असां मुसाफ़िर आहियूं, तुंहिंजे मुल्क जा न आहियूं, असां कंहिं ॿी विलायत जा मुसाफ़िर आहियूं। मौसम असांखे आया हुआसीं, हाणे वञूं था असां पंहिंजी विलायत, असांजे मोटण जी मुंद आहे, सो असां वञूं था पंहिंजे मुल्क। पर ॿियो न आहे, हिते मां ईंदी हुअमि पंहिंजे मुड़ुस सां गॾु, चुगंदा हुआसीं, तूं मोती ॾींदे असां चुगंदा हुआसीं। सो मुंहिंजो हिकिड़ो आनो हिते रखियलु आहे, मुंहिंजो हिकिड़ो आनो रखियलु आहे। आनो माना बचो थियो। सो हाणे जो मां पंहिंजे मुल्क पई वञा, पंहिंजे मुड़ुस सां गॾु पंहिंजे मुल्क पई वञा, त ॼण ईअं सम्झ मुंहिंजो इहो बचो आहे, मां बचे खे छॾे न पई सघां। पर इहो आहे त असांजो पंधु बि परे आहे, विलायत परे विलायत वेठा आहियूं असां, असांजो पंधु बि परे आहे, मुसाफ़िरी बि वॾी आहे, खणूं त खणी बि नथा सघूं, छो जो पंधु परे आहे, पंधु परे आहे। उन जे करे मजबूर थी आनो छॾियां बि हिते थी। पर आने जी जेका छिक आहे, कशिश आहे जेका बचे जी, जेको हिन में बचो थींदो, ईअं सम्झ त मां मजबूर थी वरी अची लथी आहियां। मां लथी आहियां, मुंहिंजो मुड़ुसु त अॻिते हलियो वियो, उन खे चयमि, उहो रूह जो पको हो, उहो अॻिते हलियो वियो। हाणे परेशान इन में आहियां, वतन जी छिक बि आहे, मुड़ुसु बि छॾे वियो आहे, उन जी जुदाई बि आहे, उन अरमान में वेठी आहियां, हेॾा मुंहिंजो बचो आहे, इहो बि रुली वेंदो, मां इन परेशानी आहियां। चई पोइ भला ॿुधाए, मां तुंहिंजी का मदद करे सघां? चई तूं हीअं कर, भलाई कर त मुंहिंजो इहो आनो जेको आहे, मुंहिंजे आने जी संभाल जी मूंखे तूं पक ॾे त मां बेखुटकी था हली वञा, पोइ मां बेफ़िक्री थी हली वञा, जेम कॾहिं मूंखे तूं पक ॾे मुंहिंजे आने जी संभाल जी। सौदागर चयसि त हा, मां तुंहिंजो आनो संभालींदुसि, मां तुंहिंजो आनो संभालींदुमि, ॿुधाए मां कीअं संभालियां? हिन चयसि त इहो जेको आनो आहे न, इन आने खे 40 ॾींहं कंहिं पेतीअ में बंदि करे रख, 40 ॾींहं कंहिं, छो जो माउ जो कोड़ो गरम थींदो आहे, मां त वञा थी, हाणे हिन खे 40 ॾींहं कंहिं पेतीअ में बंदि करे रख, पोइ हिन मां हिकिड़ो बच्चो पैदा थींदो, बच्चो पैदा थिए पोइ उनखे तूं चङी तरह उनजी संभाल कजां। मूंखे उमेद आहे त तूं जेका नैया मुंहिंजे बचे जी सेवा कंदे, मूंखे उमेद आहे त उहो मुंहिंजो बच्चो कंहिं न कंहिं टाइम तोखे ज़रूरु कमु ईंदो। हाणे जे पक ॾे त मां वञा? हिन चयसि हा, मां ईअं कंदुमि, तूं बेफ़िक्री हली वञ। मादी उॾामी वई हली। सौदागर छा कयो जो बेदो खईं, बेदो खणी पेतीअ में विझी, संदूक हिकिड़ी हुई उन पेतीअ में रखी छॾियो। ॾींहं गुज़रंदा रहिया, 40 ॾींहं थिया, सौदागर पेती खोली, ॾिठईं त उन में नंढड़ो बचिड़ो हुजे। हिन उहो बचिड़ो खणी ऐं उनखे कंहिं पिंजरे में या कंहिं अहिड़ी जाइ ते रखी ऐं हिन उनजी संभाल शुरू कई, सांडण शुरू कई। बचिड़ो आस्ते आस्ते वधण लॻो। सौदागर जी ज़ाल, सौदागर जो माउ पीउ, माना जेके घर जा भाती हुया, उन्हनि लाइ ॼण विंदुर थी पई, इहो बचिड़ो ॼण विंदुर थी पई, विंदुर थी पई। हर को पियो हिन सां ॻाल्हाईंदो हो, पियो खेॾंदो हो।
एतिरे क़दुरु जो हिन खे औलाद जो कोन हो त हे बचड़े खे पंहिंजो पुटु करे पिया सॾनि त हे असांजो पुटु आहे। आख़िर अची बचड़ो वॾो थियो। कुझु ॾींहं रखी सौदागर जीअं वापार ते वेंदो हो त सौदागर वापार लाइ संभरियो। सौदागर वापार लाइ संभरियो, तयारियूं वग़ैरह कई। हलण महिल ज़ाल खे चई त मां पंहिंजो पुटु हे जेको आहे न, मां हिन पुट खे पाण सां गॾु वठी। ज़ाल चयसि त तोखे ख़बर आहे त असांखे औलाद कोन्हे, तूं त भला वरी बि माण्हुनि सां हूंदे, घुमण फिरण हूंदी, हे मुंहिंजे लाइ बि हिकिड़ी विंदुर आहे। ॼण मां बि हिनखे पंहिंजो पुटु सम्झंदी आहियां, मुंहिंजे लाइ बि हिकिड़ी विंदुर आहे, तुंहिंजे माउ पीउ जे लाइ बि विंदुर आहे, सो सुठो इहो आहे त तूं हिनखे छॾे वञ। सौदागर चयो त न, मां हिनखे छॾे नथो सघां, मां हिनखे छॾे नथो सघां, मुंहिंजो सॼो ॼण हेॾे खुटको हूंदो, मुंहिंजे खां वापार सौदा वग़ैरह न थींदा, तंहिंजे करे मां पंहिंजे पुट खे वठी वेंदुसि। सौदागर उहो हस पखी जो बचो जेको हुयो उहो पाण सां खयो, ॿेड़ा तयारु कराई, सौदागर हलियो। सौदागर कंहिं मुल्क वियो वापार ते। वापार कंदे कंदे सौदागर खे 3-4 महीना गुज़री विया। हिकिड़ी राति सौदागर सुतो पियो हुजे, ख्वाब ॾिठो। सौदागर ख्वाब ॾिठो त को हिकिड़ो बुज़ुर्ग आहे। उहो बुज़ुर्ग हिनखे जे मथां बीही ऐं चवे थो त अॼु राति जेको माण्हू पंहिंजे घर वेंदो न, अॼु राति जेको माण्हू पंहिंजे घर वेंदो त उनजे घरवारी खे उमेदवारी थींदी ऐं उनखे अहिड़ो पुटु ॼमंदो जेको रोज़ हिकिड़ो मोती ओगारींदो। अॼु राति जेको माण्हू पंहिंजे घर वेंदो उनखे हिकिड़ो पुटु ॼमंदो, पर पुटु बि अहिड़ो जेको रोज़ मोती ओगारींदो। सौदागर छिरक भरे निंड मां जागी पियो। अजीब ख्वाब, पर सोचई त जिथे एॾा आज़माया अथमि, थी सघे थो हीअ बि का गैबी बिशारत हुजे कुदरत वारे जे तरफ़ां। पर हाणे हिते वरी थधो साह हणी वेही रहियो त हाणे हेॾो पंधु ऐं हिकु राति में, अॼोकी रातो की राति में मां हुते पहुचां कीअं पंहिंजी ज़ाल वटि, रातो की राति में मां पहुचां कीअं? ईअं सम्झो महीने सवा जो पंधु आहे, हिकु राति में मां कीअं पहुची सघंदुसि? हस पखी हिनखे जो ख्वाब मां बुड़बुड़ाईंदे ॾिठो ऐं ॾिठई त मायूस वेठो आहे त हंस पखी हिन खां पुछियो, हिन चयसि मां ख्वाब लधो आहे, उन ख्वाब में हीअ बिशारत आहे। चई पोइ ये हाणे परेशान इहो आहे त हेॾो पंधु आहे, मां कीअं पहुची सघंदुसि राति में? अॼु राति न जेकर मां पंहिंजे मुल्क में हुजां हा त मूंखे बि अहिड़ो पुटु ॼमे आहे जहिड़ो हुन ख्वाब वारे बुज़ुर्ग ॾसियो आहे। बसि अफ़सोस इहो पियो थो कयां, हाणे मां पहुची कीअं सघंदुसि? हंस पखी चयसि त नाउमीद न थी, तूं मुंहिंजे ॻिचीअ ते चढ़ी वेह, अॼोकी राति में मां तोखे पंहिंजे मुल्क पहुचाईंदुसि। मुंहिंजे ॻिचीअ ते चढ़ी वेह, मां रातो की राति में तोखे पंहिंजे घर पहुचाईंदुसि। सौदागर जो ॿुधो सो टप ॾेई तयारु थियो, हंस पखीअ जे ॻिचीअ ते चढ़ी वेठो। हंस पखी जो उॾाणो बाक़ाइदे जहाज़ जी स्पीड उॾाणो हिनखे अची अधु राति खां अॻु पंहिंजे घर पहुचाए। सौदागर पंहिंजी ज़ाल सां मिलियो, ज़ाल बि हिनखे ॾिठो। राति जो आधी राति जो टाइम हुयो। सौदागर हिनखे झलियो त बाबे मूंखे न उथार, छो जो मुंहिंजा होॾे सौदा रहिया पिया आहिनि, मां वरी वापसि ईंदुसि। ख़्वाबारी हिन सां इहा ॻाल्हि कई, असुर थियो त सौदागर चयसि हाणे मां वेंदुमि। ज़ाल चयसि त इहो तूं छा थो करीं? हाणे ख़्वाब वारी ॻाल्हि बि करीं थो, ऐं जेकॾहिं मूंखे न उमेदवारी थी पए, तूं हिननि खे उथारी बि कोन थो, जेकॾहिं मूंखे उमेदवारी थी पए त मुंहिंजी ॻाल्हि ते त केरु एतबार कंदो ई कोन, छो जो 4 महीना त तोखे वेह थिया आहिनि। हाणे जेकॾहिं मूंखे उमेदवारी थी पए त तुंहिंजा माउ पीउ त मूं ते एतबार कंदा कोन, माउ पीउ तुंहिंजा छा पर ॿियो केरु मूं ते एतबार कोन कंदो। तंहिंजे करे सियाणो थी, भला ॿियो न त अॼोको ॾींहुं हिते रह, तुंहिंजा माइट तोखे ॾिसनि, पाड़े पती वारा तोखे ॾिसनि। हींअर हलियो वेंदे त पोइ त सभु मूंखे हिकिड़ी गुनहगार औरत सम्झंदा। सौदागर चयसि त न, मां अॼु ज़रूरु वेंदुसि, जे न वियुसि न त ईअं सम्झ मूंखे लखनि जो नुक़सानु पवंदो। बाक़ी हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झां थो। पाड़े खां असांजो न वञे, असां ॾिसूं पंहिंजे घर खे, बाबो अमां बराबरि उन्हनि मूंखे ॾिठो न आहे। हाणे उन्हनि जो खां तोखे खुटको थो थिए त हाणे हे अचे लकुण मां पंहिंजो रखी थो वञा, बाबो अमां खे तूं मुंहिंजो लकुण ॾेखारजांइ, निशानी मुंहिंजो लकुण ॾेखारजांइ त आयो।
ज़ाल वीचारी पोइ बि हिनखे घणो चयो, पर सौदागर मुड़ियो कोन। सौदागर पंहिंजे माउ पीउ सां मिलण खां सवाइ हंस पखी ते चढ़ी हलियो। रब जी कुदरत, माई खे उमेदवारी थी वई। माई खे उमेदवारी थी वई। हिकिड़ो महीनो, ॿियो महीनो, 7 महीनो थियो त पेट ज़ाहिर थियो। सभिनी खे ख़बर पई त बसि सौदागर जी ज़ाल खे उमेदवारी आहे। ससु सहुरे जो हिनखे ॾिठो, हिन वीचारी ते कावड़जी पिया। कार मुई, हे छा कयो थी? हे तोखे छा मां थियो? असांजे पुट खे हिते हेतिरो टाइम थियो आहे। हिन वीचारी ढाऊं कूकूं घणियूं कयूं, कसम ॻाल्हि कई मां हुन सां त राति जो आयो हो, पंहिंजे मुड़ुस जी निशानी बि ॾेखारियईं त हे मुंहिंजो मुड़ुसु मूंखे निशान, मां पाण हुनखे चयो, मूंखे बि खुटको पियो थिए, हे लकुण ॾेई वियो हो त मुंहिंजे बाबे मूंखे ॾेखारिजांइ। पर हुननि खे ईअं सम्झे एॾी कावड़ जो हुन लकुण ते बि हिननि एतबार न कयो। ॾाढी हिननि खे हिन ते कावड़ आयसि। हिनखे चवनि त बसि तूं असांजे लाइक़ु ई नाहीं, निकिरो हितां, निकिरो हितां। पुटु ईंदो, असां पुट खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं? असां हुनजी ज़ाल बि संभाले न सघियासीं। सो बसि निकिरो हितां। नौकरनि खे हुकुम ॾिनो त हिन रन खे खणी वरी कंहिं परपट में फिटो करे अचे। हिन वीचारी दाऊं कयूं, पर हुननि खे कहल न आई। नौकर हिनखे वठी हिकिड़े झंग में छॾे आया। हिन वीचारी खे जो झंग में छॾे आया, उथी उते झंग में पे भटकी, कंहिं रस्ते जी ख़बर न, कंहिं वसूअ जी ख़बर न। हिकिड़ो ॾींहुं हिनखे झंग में गुज़री वियो। रोए पई, रब खे ॿाॾाए पई। अलाह जी कुदरत, ॿियो ॾींहुं थियो, हिकिड़ो बादशाह हुजे, उहो अची उतां शिकार जे हिसाब सां को आयो हो, उहो अची उतां लंघियो। बादशाह जी नज़र हिन ते पइजी वई। हसीन नौजवान ज़ाल झंग में अकेली। बादशाह जो हिनखे ॾिठो त बादशाह लही पियो। बादशाह लही पियो, वेझो हिन जे आयो। बादशाह हिन खां ख़बरचार पुछण लॻो। सौदागर जी ज़ाल बादशाह सां सॼी ॻाल्हि कई, जेका हक़ीक़त हुयसि बादशाह सां ॻाल्हि कई त हाणे मूं ते केरु एतबार कोन थो करे, मूंखे ससु सहुरे बि घरां कढी छॾियो आहे। हाणे मां काॾे वञा? मूंखे हिते झंग में उछलाए थो, मां काॾे वञा? मुंहिंजो केरु बि कोन्हे को। रोए पई। बादशाह खे कहल अची वई। बादशाह दिलि में सोचियो त भणा बराबरि हिन वीचारी औरत सां करे त ॼण मुड़ुसु वियो अथसि, हिन वीचारी सां त ज़ुल्म थी वियो आहे। हाणे छा थिए? बादशाह छा कहिजो, हिन जे मथे ते हथु रखी बादशाह चयसि त तूं मुंहिंजी धीउ आहे, तूं मूंसां हल, तूं मूंसां हली पिया मुंहिंजे महल में रह। महल में उथी ॾाढी ख़ुशि थी। वसूअ में इहो हिकिड़ो छपर छांव मिलियुसि, पर सो बि बादशाह जो। बादशाह हिनखे धीउ करे पाण सां गॾु वठी आयो, अची पंहिंजे महल में रहाईंसि। हीअ वीचारी उते बादशाह जे महल में गुज़ारण लॻी, आराम सुकून सां। किसो कोता हिनखे उमेदवारी हुई। 10 महीने हिनखे हिकिड़ो ख़ूबसूरत सुहिणो पुटु ॼाओ। पुटु ॼाओ, पर बराबरि जेको हुन ख़्वाब वारे चयो हो, रोज़ हिन जे वात मां हिकिड़ो मोती निकिरंदो। बादशाह जी धीअ ई नौकरियाणियूं बादशाह पंहिंजे धीउ जो दर्जो ॾिनोसि। नौकरियाणियूं चाकरियाणियूं हिन जी ख़िदमत कंदियूं। दाई हूंदी जेका हिन जे ॿार जो कंदी। मोती निकिरंदो हो, उहो दाई खणंदी। जेको मोती निकिरंदो हो, उहो दाई खणंदी। हिकिड़ो ॾींहुं खईं, ॿियो ॾींहुं खईं, 7 ॾींहं बराबरि हिनखे मोती मिलिया। जॾहिं 7 ॾींहं हिनखे मोती मिलिया, 7 ॾींहंनि खां पोइ हिन माईअ, छोकिरे जी माउ दाई खे चयो त हाणे मां सम्झां थी त मां हाणे सही आहियां, तंहिंजे करे हाणे तुंहिंजे अचण जी ज़रूरत न आहे, मां पंहिंजे ॿार खे पाण संभालींदुसि। दाई 7 ॾींहं मोती गॾु कया। उहे मोती हुन सां खे ॿुधाई कोन। दाई उहे मोती आणे आई घर, अची पंहिंजे मुड़ुस खे ॾिनी। उनखे ॿुधाई त बादशाह जी धीअ खे पुटु ॼाओ आहे, रोज़ हुन जे वात मां हे मोती निकिरंदो आहे। मां हुननि सां ॻाल्हि कान कई आहे, मां इहो रोज़ मोती खणंदी हुअसि। अॼु मूंखे हुननि जवाबु ॾिनो आहे, 7 ई मोती खणी आई। हुनखे जो 7 मोती हुन ॾिठा त हुया त हुनजे खाइण खां 7 मोती बि खणा, पर इंसान आहे, लालच, हीअ अची लालच में पियो। ज़ाल खे चई त इहो छोकिरो मूंखे आणे ॾे, जेको रोज़ मोती थो ॾे, पोइ त असां सफ़ा ड्राइजी वेंदासीं। हे बादशाह केरु असां सां पुॼंदो ई कोन। इहो छोकिरो मूंखे आणे ॾे, न त मां पाण खे मारींदुसि, पाण खे मारींदुसि, न या तोखे मारींदुसि।
दाई चयसि त चरियो थियो छा? उहा बादशाह जी धीअ, मां हुनजो पुटु कीअं आहियां? मुड़ुस चयसि त न, कीअं बि करे मूंखे इहो छोकिरो आणींदी। छोकिरो न आणींदीअं त या मां पाण खे मारींदुसि या तोखे मारींदुसि। दाईअ खे हिन ॾाढो, पंहिंजी ज़ाल खे ॾाढो हिन मजबूर कयो। कुर्ब बि ॾेसि, दाबो बि ॾेसि, ज़ाल खे ॾाढो हिन मजबूर कयो। नेठि हूअ बि लालच में आई, हूअ बि लालच में आई। मुड़ुस जे चवण ते हीअ वरी आई बादशाह जे महल में, सौदागर जी ज़ाल। हिन खे चई त मां हाणे तो त मूंखे झलियो त न अचिजां, पर हाणे ॿियो न आहे, हिकिड़ो सवणो रहिजी वियो आहे, साठु रहिजी वियो आहे, सवणो रहिजी वियो आहे। उहो थींदो दरिया जे कप ते। उहो जे न थियो न त तोखे ऐं तुंहिंजे पुट खे तकलीफ़ ईंदी। सवण थींदा आहिनि, सो उहो सवणो रहिजी वियो आहे, उहो कयां पोइ बराबरि मां कान ईंदुसि। सौदागर जी ज़ाल चयसि छॾ साठ सवण खे। हिन चयो त न, मां तूं नथी सम्झे, तोखे ख़बर न आहे, ऐं इहा तोखे बि तकलीफ़ ईंदी, छोकिरे खे बि तकलीफ़ ईंदी। लाचार हिन चयसि ठीकु आहे, भला जे चई थी हलूं था। किथे थींदो? जे दरिया ते थींदो। हिन पुटड़ो खयो पाण सां गॾु, दाईअ सां गॾु इहा आई दरिया ते। जॾहिं ॿई अची दरिया ते पहुतियूं, दाई हिन खे चयो त सवण जे लाइ गुल आणणु विसरी विया आहिनि। छो जो हूअ त बादशाह जी धीअ ही, ईअं सम्झो रुतबो हिनखे बादशाह जी धीअ जो हो, नौकरियाणी चाकरी जो हिनखे हुयूं, त छोकिरो हीअ खई पई हली दाई। उते हली हिन चयसि त इहो सवण जे लाइ गुल आणणु त मूंखां विसरी विया। हाणे हीअं कर जो तूं हिते तरस त मां ड्रोड़ में गुल खणी थी अचां। गुल खणी थी अचां। हिन चयसि त ठीकु आहे। वरी कई छोकिरे खे खणी आई सिधो पंहिंजे घर आई। मुड़ुसनि जे इंतज़ार में वेठो हुजे। मुड़ुस खे चई त मां वठी आई आहियां छोकिरो, आंदो थमे छोकिरो, पर हाणे भॼण जी कर बादशाह खे जे ख़बर पई त बादशाह माराए छॾींदो। मुड़ुस सॻई तयारी करे छॾी। हिकिड़ो घोड़ो हथु कयो हुई, घोड़ो हथु करे हिन जे अॻे इंतज़ार में बीठो। ॿई ज़ाल मुड़ुस चढ़िया घोड़े ते, नंढड़ो बि कनि पाण सां, वठी घोड़े खे भॼाइनि। उहा बादशाही छॾे वञी ॿी बादशाही में निकिता। नंढड़ो हिननि सां गॾु हुयो, नंढड़ो रोज़ मोती ॾींदो हो। माना ईअं सम्झ त हे सफ़ा पैसे वारा थी विया, दौलत मिल्कियत जी हिननि खे का परवाह ई न। रोज़ पियो मोती मिले। कुझु ॾींहंनि खां पोइ हिननि वरी छा कयो, जो हिन शहर खां ॿाहिरि कंहिं वीरान ॻोठ में, वीरान हंध ते वञी हिननि हिकिड़ो नओं ॻोठ ॿधाए। वॾा हुते महल माड़ियूं ठाराइनि, बाग बागीचा ठाराइनि। हे जो रहनि पिया त कुझु ॾींहंनि में वरी ॿिया माण्हू आस्ते आस्ते हुते रहण लॻा। ईअं सम्झो त कुझु टाइम में उहो ॼण वॾो शहर थी। हाणे हिन ॻाल्हि खे कई साल गुज़री विया। सौदागर ज़ादो जेको हुयो उहो बि आस्ते आस्ते अची जवान थियो, उहो बि अची वॾड़ो थियो। हाणे सॼी मिल्कियत उहो छोकिरो पाण पियो संभाले। दाई ऐं हुनजे मुड़ुस खे उहो माउ पीउ करे छॾींदो। पैसो जाम, हुन कमाइण जी का ज़रूरत कान आई। ऐं पैसो बि एॾो जो जेॾो खाइजे उन खां वधीक अचे पियो। सो हिन खे ई वेठे ईअं ख़्यालु अची वियो सौदागर ज़ादे खे। हिन छा कयो, जो शहर में उते हिकिड़ो हिन वॾो मुसाफ़िरखानो ठारायो। मुसाफ़िरखानो तबा जेके बि परदेसी अचनि, मुसाफ़िर अचनि, बिना पैसे अची हिन मुसाफ़िरखाने में रहनि। ऐं उन्हनि मुसाफ़िरनि जे खाइण पीअण जो बि हिन जे पारां बंदोबस्तु थियल हो त मिल्कियत जाम आहे, भला माण्हू भले दुआऊं कनि। पोइ जेके मुसाफ़िर ईंदा हुआ अची हिते मुसाफ़िरखाने में रहनि, उन्हनि जे खाइण पीअण जो बंदोबस्तु बि हिन जे पारां। पोइ हिन खे को कमुकार जो कोन हूंदो हो, हिन लाइ ॼण इहा विंदर थी पई। पोइ हे ईंदो हो अची हुन मुसाफ़िरनि सां कचहरियूं कंदो हो, हाल हवाल वठंदो हो। हिन खे ॾाढो मज़ो हुन में ईंदो हो। एतिरे क़दुरु जो पोइ हिन उहा ॼण रूटीन करे छॾी त बाबा जेको बि मुसाफ़िर अचे उहो पहिरियों मूं सां मिलायो, मां हुन सां हाल हवाल वठां, कचहरी कयां। उन खे अॻई माना मानी वग़ैरह या मानी भले ॾियोसि, पर हुनखे इजाज़त न ॾियो, मूं सां मिलण खां सवाइ हुनखे इजाज़त न ॾियो। पोइ परे परे खां माण्हू ईंदा हुआ हिन जे मुसाफ़िरखाने में, जेके
उन्हनि जी ख़िदमत चाकरी थींदी, खाइण पीअण थींदो, हे उन्हनि सां हाल अहिवाल करे, कचहरी कंहिंजी मदद बि कंदो हो, को ज़रूरतमंद हूंदो हो त उनजी मदद बि कंदो हो। मतिलबु ईअं हिन ॼीॾण या कहिड़े क़िस्म जी विंदुर थी वई। होॾां हूअ वीचारी हिन जी माउ जंहिंखे दाई ते दरिया ते बीहारे आई, कुझु टाइम गुज़रियो, जॾहिं देरि थी ॾिठई दाई कान मोटी, इंतज़ारु करे 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 नेठि मायूस थी घर मोटी। दाईअ जी पुछा, दाईअ जे घर ॾे माण्हू मोकिलियनि, दाईअ जो घर ख़ाली। रोअण लॻी, पाण खे पिटण लॻी त भला हे मां छा कयो जो मां हुनजे ॻाल्हियुनि ते अची पंहिंजो ॿचिड़ो विञाए छॾियो। बादशाह सां ॻाल्हि कई, बादशाह खे बि ॾाढो ॾुख थियो। बादशाह हिन जो ख़्यालु कंदो हो। बादशाह दाईअ जे ॻोल्हा में केतिरा ई माण्हू मोकिलिया, पर उहे माण्हू बि हेॾां होॾां थी माण्हू मोटी आया, दाई हुननि खे हथु कान। हीअ वीचारी पई रोए, ॾींहं राति पई रोए त मुंहिंजो पुट लाइ कहिड़े हाल में हूंदो। मां हथ सां पंहिंजो पुटु विञायो, मुंहिंजो पुट लाइ कहिड़े हाल में। खाइण पीअण छॾे वई। हाणे बादशाह बि छा करे, बादशाह ॾाढी ॻोल्हा कराई, पर दाई हिननि खे हथु न आहे। नेठि हिकिड़े ॾींहुं हिन बादशाह खे चयो त मूंखे इजाज़त ॾे त मां पाण पंहिंजे पुट जी ॻोल्हा कयां। हुन चयसि तूं औरत ज़ात, तूं किथां ॻोल्हे सघंदी? चई त न, मूंखे मज़ो नथो अचे, सो मां पंहिंजे पुट खे ॻोल्हियां, मूंखे उमेदु आहे त मां पंहिंजो पुटु ॻोल्हींदुसि। बादशाह जॾहिं हिन जो घणो ज़ोर ॾिठो त बादशाह हिनखे इजाज़त ॾिनी। हिन छा कयो जो जोगियुनि वारो, सेलानी फ़क़ीरनि वारो, पर मर्दाणो वेस करे ऐं निकिती पुट जी ॻोल्हा में, कॾहिं हुते कॾहिं हुते, कॾहिं कहिड़े मुल्क में, कॾहिं कहिड़े मुल्क में, ऋण पट जबल झंग लताड़ींदी इत्तफ़ाक़ सां अची हिकिड़े ॾींहुं उन शहर में पहुती जिथे इन जो पुटु रहे पियो, इहो मुसाफ़िर खानो हलाए पियो। हीअ जॾहिं उन शहर में पहुती त माण्हुनि ॿुधायसि त हिते मुसाफ़िर खानो आहे, जेको हिकिड़ो सखी मुड़ुसु आहे जंहिं मुसाफ़िर खानो ठारायो आहे, मुसाफ़िरनि खे रहाए बि थो, उन्हनि जी मदद बि करे थो, खाराइनि पियारनि बि थो। हीअ वीचारी अची हुते मुसाफ़िर खाने में रही, खाधो पीतो मिलेसि पियो, हर शइ मिलेसि पई। हे हुते ईअं सम्झ त पुट खे ॻोल्हे बि थकिजी पई। हिनखे ईअं सम्झो त 2-3 महीना थी विया, काॾे वञा भला? उते परदेसी अचनि पिया, उन्हनि खां पुछां, मुसाफ़िर अचनि था, उन्हनि खां पुछां। हिनखे उते 2-3 महीना गुज़री विया। ऐं वरी इत्तफ़ाक़ अहिड़ो थियो जो हिन जो पुटु जेको हुयो, जेको मुसाफ़िरनि खां हाल अहिवाल वठी इजाज़त ॾींदो हो, उहो बि कंहिं पंहिंजे अहिड़े कम सां को विलायत वियो हो जंहिंखे 2 महीना खनि उनखे बि थी विया जो मोटियो कोन हो। सो उन जे करे बि माना हिनखे इजाज़त बि न पई मिले, इहो उते रहे पई मुसाफ़िर खाने में। पोइ वेठी हूंदी उते गणतियुनि में, सोचे रोए वीचारी वेठी हूंदी। हेॾां हिन जो मुड़ुसु उहो जेको वियो वापार ते, उहो पंहिंजो वापारु पूरो करे ऐं पंहिंजे ॻोठु वापसि आयो, पंहिंजे मुल्क, पंहिंजे ॻोठु पहुतो, घर पहुतो। घर जो आयो त हिन सां पंहिंजे माउ पीउ ॻाल्हि कई ज़ाल जे बारे में ॻाल्हि कनि त भाई वाह जो तुंहिंजी ज़ाल असांखे पटका ॿधाया आहिनि, पर पुटु तुंहिंजी लज रखी अथई, तुंहिंजी ज़ाल हे कयो। सो असां उनखे चयोसीं त उहा किनी वांगुरु वॾी चङी आहे, माण्हू असांखे तू कंदा, या तूं चवीं त तव्हां मुंहिंजे पोयां मुंहिंजी ज़ाल बि संभाले न सघियो, सो असां उनखे घरां ई कढी छॾियो। हिन जो ॿुधो त हे सफ़ा ई कावड़जी पियो, तपी बाहि थी। त बाबा तव्हां इहो छा कयो? जज़्बात में अची तव्हां छा कयो? बराबरि मां आयो हुउसि, अबा जी तूं आहीं त असांखे कहिड़ी ख़बर, जे आहीं त भला तुंहिंजो कमु हो त तूं रही हाल। चई बा मूंसां मजबूरी ही, मां उन जे करे वियुसि, पर इहो आहे त मां पंहिंजी निशानी त छॾे वियो हुउसि न। तव्हांखे मुंहिंजी ज़ाल निशानी ॾेखारी? जी हा बा, असांखे चई पई त हीउ लकुणु आहे, सो असां सोचियोसीं त लकुणु थी सघे थो तुंहिंजो हिते ई रहिजी वियो हुजे, असां हुनजी ॻाल्हि ते एतबार कोन कयो। अब जॾहिं मुंहिंजी ज़ाल तव्हांखे निशानी बि ॾेखारी, पोइ बि तव्हां हुनखे घर मां कढी छॾियो, शाबस अथव।
अब हाणे मुंहिंजी भला तोहार अथव जो तव्हां मुंहिंजी बेगुनाह ज़ाल ते तोहमत हणी ऐं हुनखे वीचारी खे दरपदर कयो आहे। हाणे हूंदी अलाए किथे वीचारी, हूंदी अलाए वीचारी किथे। सो हाणे मां बि वञां थो, मां बि वञां थो पंहिंजी ज़ाल खे ॻोल्हण, छो जो मुंहिंजी ज़ाल बेगुनाह हुआ, हुनजो को ॾोह कोन्हे को। मां वञां थो, जे हुनखे तकलीफ़ आई आहे त तकलीफ़ बि मुंहिंजे बेवकूफ़ीअ जे करे आई आहे। सो हाणे मूं ते नथो जुगाए त मां आराम हिते वेही कयां। हाणे मां बि वञांव थो ओॾे उनखे ॻोल्हण। जेसि ताईं ज़ाल न ॻोल्हींदुमि त मां वापसि न ईंदुमि। अबा छॾेसि, हाणे अलाए काॾे वई, हेॾो तोखे पैसो आहे, तोखे ॿी था पहिणाई। न अबा मां पंहिंजी ज़ाल ॻोल्ही, हे बि थियो पंहिंजी ज़ाल जी ॻोल्हा, पंहिंजी ज़ाल जी ॻोल्हा। हल हलां पुछाईंदो कॾहिं कहिड़े ॻोठ में, कॾहिं कहिड़े ॻोठ में, कॾहिं कहिड़े मुल्क में, कॾहिं कहिड़े मुल्क में। हलंदो ख़ुदा जी कुदरत हे बि अची उन साॻे शहर में पहुतो जिथे हिनजी ज़ाल मुसाफ़िर खाने में पई रहे, जिथे हिनजो पुटु मुसाफ़िर खानो ठारायो, जिथे दाई ऐं दाईअ जो मुड़ुसु रहनि पिया। अची हे उते पहुतो। हे जो आयो त हिन पुछा कई शहर मां मुसाफ़िर खाने जी, ॾस मिलियुसि त इहो मुसाफ़िर खानो आहे जेको ईअं सम्झो ख़ैरियाती आहे, जेको हिनजे पुट ठारायो, ऐं जिथे हिनजी ज़ाल बि हिकिड़ो फ़क़ीरनि वारे वेस में, मर्दाणे वेस में हिनजी ज़ाल बि उते रहियल आहे। हीउ पहुतो मुसाफ़िर खाने में। हे जेॾी महिल मुसाफ़िर खाने में पहुतो त राति जो वक़्तु हो। अलाह जी कुदरत, सियारे जी मौसम हुजे ऐं उन राति ईअं अची थो मींहुं वसे। राति मींहुं, सर्दी बहड़ी जो रब ॾे पनाह। हे जो मुसाफ़िर खाने में आयो त हाणे राति जो वॻड़ो हो। हिन चयो त हाणे मुसाफ़िर खाने जो जेको दारोगो हूंदो, हाणे उन खे किथां ॻोल्हियां? भेणा हेॾो सीउ मींहुं पियो थो पवे, उन सां मिलां त का मूंखे कमु कोठी ॾे। भला हाणे अलाए उहो किथे हूंदो। हिन महिल मींहं में हर को लिकियो वेठो आहे, सीउ जे करे हर को लिकियो वेठो आहे। भला हे कमरा आहिनि, हे कोठियूं आहिनि, इन्हनि में बि त मुसाफ़िर रहंदा हूंदा। सो भला फ़िलहाल रातो की राति मिड़ई आहे, राति गुज़ारणी, रातो की राति भला कंहिंखे मिंथ थो कयां, भला उहे बि मुसाफ़िर हूंदा, कंहिंखे मिंथ थो कयां त मूंखे पाण सां गॾु रहे, खनि कंहिंखे मिंथ कयां। हिन महिल कंहिंखे ॻोल्हियां? सीउ लॻो पियो आहे, मींहुं पियो थो वसे, राति जो वॻड़ो, दारोगो अलाए किथे हूंदो, कंहिं मुसाफ़िर खे मिंथ थो कयां त मूंखे पाण सां गॾु राति रहे। इहो सोच करे ऐं हीअं साम्हूं ई कोठी हुजे, उन कोठीअ जो दर खड़कायो। कोठीअ जो हिन जंहिं कोठीअ जो हिन दर खड़कायो, रब जी कुदरत उन कोठीअ में ई हिन जी ज़ाल जोगीअ वारो वेस कयूं ऐं उन कोठीअ में रहियल। हिन जो दर खड़कायो त खड़के ते हुन महसूस कयो त को ॿाहिरि माण्हू आहे, ॿाहिरि निकिरी आयो। राति हुई, मींहुं पियो वसियो, ऊंदहि हुई, ॿिन्ही हिक ॿिए खे सुञातो कोन, ॿिन्ही हिक ॿिए खे सुञातो कोन। सौदागर हिनखे चयो त मां मुसाफ़िर आहियां, क़िस्मत सां हिते आयो हां, मुसाफ़िर खाने जो ॿुधी, पर हाणे हिन महिल मींहुं पियो थो वसे, हेॾी सख़्तु सर्दी आहे, केरु ॾिसण में बि कोन थो अचे जो मां वञी उन सां मिलां ऐं उन खां रहण जे लाइ कोठी वठां। सो हाणे तूं बि मूं वांगुरु ई मुसाफ़िर आहे, महिरबानी कर मूंखे पाण सां गॾु हिते राति रहे। हाणे हो मर्दाणे वेस में, मर्दाणो वेस हुनखे पातल हो, जेकॾहिं औरत वारो वेस हुजेसि हा त हे बि कोन चएसि हा। हिन चयसि मूंखे रातो की राति पाण वटि रहे। पर हाणे हिन खे त ख़बर हुई त मां औरत आहियां न, ऊंदहि में हिन बि कोन सुञातो। हिन चयो धारियो माण्हू, धारियो मर्द, इनखे मां कीअं पाण सां रहां? हिन खे चई त न, तूं दारोगे सां मिल या कंहिं ॿिए मुसाफ़िर खे चयो, मां तोखे कोन पाण सां रहाईंदुमि। सौदागर चयसि हाणे हिन महिल मां काॾे वञां, महिरबानी कर, रातो की राति आहे, मां कुंडड़ीअ में पियो हूंदुसि, मूंखे खट बि न ॾे, खट ते वञी तूं सुम्ह, मां कुंडड़ीअ में पियो हूंदुसि, मिड़ई राति आहे, मूंखे राति गुज़ारणी। हुन इहो ई भई सम्झे त हाणे मर्द आहे, मर्द खे मां पाण सां गॾु कीअं रहां? हिन चयसि न, मां कोन रहाईंदुसि। सौदागर हुनखे ॾाढियूं मिनतूं कई त मूंखे रातो की राति पाण वटि रहे। जहिड़ो तूं मुसाफ़िर आहीं परदेसी, तहिड़ो मां मुसाफ़िर आहियां, रातो की राति आहे, राति वेंदी गुज़री, मूंखे राति पाण सां रहे। सौदागर हिनखे ॾाढियूं मिनतूं कयूं, सौदागर जो हिनखे मिनतूं कयूं त हिनखे बि थियो
त भला हाणे परदेसी आहे, सर्दी लॻी पई आहे, हेॾी बरसाति आहे, आहिनि राति जा 4 पहर, भला कुंडड़ी वठी वेठो हूंदो, भला वेंदी राति गुज़री, दारोगो भेण बराबरि हिनखे किथां मिलंदो, हिन महिल किथे वीचारो रोले। हिनखे चई ठीकु आहे, भला तूं अचु अंदरि। सौदागर खे अंदरि कमरे में वठी आई। हाँ सौदागर वेठो हुजे, कुंडड़ी वठी वेही रहियो, हे बि वेठी हुजे, पर हाणे ज़ाहिर आहे माण्हू असां हूअं त अकेली, पर हाणे जो 2 ॼणा थिया त नेठि कुझु टाइम रखी ऐं हिन पाण में ॻाल्हाइणु शुरू कयो। ॻाल्हियुनि कंदे 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 ईअं वरी जीअं पुछिबो आहे त दादू केरु, किथां जो, ईअं हिक ॿिए खां हाल हवाल वठिबा आहिनि। ईअं हाल हवाल वठंदे ॿिन्ही पंहिंजा हाल हवाल हिक ॿिए खे ॿुधाए। अड़े हे छा, पोइ त ॿिन्ही हिक ॿिए खे सुञातो, ईअं ओचितो हिक ॿिए सां जो मिलिया, ॾाढा ख़ुशि थिया। अलाह साईं ॾिस त कीअं मिलायो। रब जी कुदरत, हिननि जो जेको पुटु हुयो, उहो बि को उन राति मोटियो, सो उहो बि ईअं मुसाफ़िर खाने जो आयो वास हवा वठण आयो। सो हिननि जे कमरे में जेॾी महिल हिननि जे कमरे जे ॿाहिरां पहुतो त हिते ॻाल्हाइण ॿुधई। हुन ॻाल्हाइण ॿुधो त ईअं बेख़ुदीअ में, बेख़्यालीअ में हिन चयो त भला ॿुधां त हे छा था चवनि, ख़बर त कान्हे केरु, बेख़्यालीअ में बसि हिनखे बि थियो त ॿुधां त हे छा जे बारे में था ॻाल्हाइनि, कहिड़ी कचहरी था कनि। हे बीही दर ते ऐं कन आहे हिननि जो ॻाल्हाइण ॿुधण लाइ। हे हिक ॿिए खे पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया, पंहिंजो पार पता ॿुधाइनि पिया, सॼो हवालु ॿुधाइनि पिया। हिन सॼियूं ॻाल्हियूं पई ॿुधियूं। जॾहिं हिननि जूं सॼियूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं ॾिठई त हाणे हे पाण में हिक ॿिए खे सुञातो अथनि, त किन ॻाल्हियुनि में हिनखे थोरो ई खुटको थियुसि त भेण हे मुंहिंजा माउ पीउ त न आहिनि, मोतियुनि वारी जीअं ॻाल्हि था कनि, ॿिए माण्हू खे कीअं ख़बर पवंदी, हे मुंहिंजा माउ पीउ त न आहिनि। चए थी त नंढे हूंदे ई दाई मुंहिंजो पुटु खणी वई, सो हे मुंहिंजा माउ पीउ त न आहिनि। हिनखे शक पियो त न भेण, ही दाई ऐं दाई वारो जेको मुड़ुसु आहे न, इहे मुंहिंजा माउ पीउ न आहिनि। हिननि जूं जेके मां ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त हे ई मुंहिंजा माउ पीउ आहिनि। मां जिन वटि रहां थो, जिन खे पंहिंजो माउ पीउ सम्झां थो, इहे मुंहिंजा माउ पीउ न आहिनि। ही उतां ई सिधो आयो पंहिंजे घर, अची ऐं दाईअ खे हुनजे मुड़ुस खे उथारे, उन्हनि खे चई त तव्हां मूंसां गॾु हलो। काॾे हलो? ॿिन्ही खे वठी हाणे हिननि जे कमरे वटि अची बीहारे, दर खड़काए हिननि ॿिन्ही खे ॿाहिरि घुराए। जेके पंहिंजा हिन जा असुल माउ पीउ हुया, सौदागर ऐं हू जेका जोगिन जे वेस में हिनजी माउ हुई, उन्हनि ॿिन्ही जे साम्हूं बीहारे। हे जीअं जो हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं बीठा त सौदागर जी ज़ाल दाईअ खे ॾिठो त दाई खे सुञाणे वई। सौदागर जी ज़ाल खणी मर्दाणे वेस में ई, पर दाई त पंहिंजे साॻे वेस में ई। हिन जीअं सौदागर जी ज़ाल दाई खे ॾिठो, दाई खे सुञातई। दाईअ खे जो सुञातई त खणी दाईअ खे ॻीचीअ में हथ विधई। दाई खे ॻीचीअ में हथ विधई, पर हाणे चोर खे त खुखे पई न, जेॾीमहिल आम्हूं साम्हूं जो थिया ऐं वरी ॾिठई त हिन सां पंहिंजो मुड़ुस बि गॾु आहे, त हाणे ऐं ॾिठई त हाणे पुट खे बि ख़बर पइजी वई आहे, त हिन लाइ इनकार करण जी का वाह ई कान पइजी। त हाणे कीअं न कर कयो, आम्हूं साम्हूं बीठी आहे, सभु पार पता ॾिए थी, छोकिरो बि ॿुधे थो पियो, हाणे त का भॼण जी वाह ई कान। दाई हिन जे पेरनि ते किरी पई, पेरनि ते किरी पियसि त मूंखे माफ़ी ॾे। बराबरि मां लालच ते आयसि, मूंखे पंहिंजे मुड़ुस मजबूर कयो, बराबरि मां लालच में अची ऐं ॾाइण थी वियसि। मां इहो बि कोन सोचियो त मां मासूम बचो तोखां धार थी कयां, बराबरि मूंखां ग़लती थी वई आहे, पर मूंखे माफ़ी ॾे, बसि तव्हां पाण खे सुञाणियो, मूंखे माफ़ी ॾियो, मूंखां बराबरि ग़लती थी वई आहे।
मूंखां बराबरि ग़लती थी वई आहे। हिते हिननि सोचियो त हाणे वरी पुट जो हिननि खे ॾिठो त पुट बि हिननि सां मिलियो, पुट बि हिननि सां मिलियो। पोइ हिननि सोचियो त भला हाणे ॿियो न आहे, भला असांजे पुट जी हिन ख़िदमत चाकरी खणी, लालच में, पर असांजे पुट खे ताते निपाए वॾो कयो अथई। ऐं भला ग़लती बि मञे थी, अलाह अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राज़ी। हिनखे ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे माफ़ी ॾिननि, ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे माफ़ी ॾेई सौदागर पंहिंजे पुट खे चयो त बाबा हाणे हे जेका माल मिल्कियत आहे इहा तूं इन्हनि खे ॾे, इन्हनि खे ॾे। असांखे तोखे खाइण खपाइण खां मूं वटि जाम आहे, तुंहिंजे खाइण खपाइण खां हलो त असां पंहिंजे मुल्क हलूं। पोइ सौदागर उहा जेका उतां जी माल मिल्कियत हुई उहा सभु हुन दाई ऐं हुनजे मुड़ुस जे हवाले करे पाण पंहिंजी ज़ाल ऐं पंहिंजे पुट समेत वापसि थिया पंहिंजे मुल्क। अची पंहिंजे मुल्क पहुता, अची पंहिंजे माउ पीउ सां मिलिया। ससु सहुरे बि जो हिनखे ॾिठो त उहे वीचारा ॼण शर्मसार थिया त असां जज़्बात में अची ऐं अहिड़ो क़दम खयोसीं, असांखां ग़लती थी वई। हिन चवनि भाउ तव्हां माउ पीउ आहियो, माउ पीउ मुंहिंजे लाइ माउ पीउ जो दर्जो था रखो। माउ पीउ कॾहिं बि औलाद जो बुरो कोन चाहींदा आहिनि। तव्हां बराबरि बेख़बर हुयो, तव्हांजो ॾिठो त तव्हांखे कावड़ में अची तव्हां अहिड़ो क़दम खयो। सो मूंखे तव्हांजे लाइ दिलि में कान्हे का, मूंखे तव्हांजे लाइ दिलि में कान्हे। पोइ हुननि खे बि दिली तौरु हुन माफ़ु कयो, दिली तौरु हुन माफ़ु कयनि। हाणे सौदागर पोड़ो थी वियो, पंहिंजो सॼो कारोबार पंहिंजे पुट जे हवाले करे बाक़ी उमिरि जा ॾींहं निहायत ख़ैर ख़ुशीअ सां गुज़ारणु लॻो।